कश्मीर समूरी दुनिया जिया कुर्बानी जी ईद जी तैयारियों ज़ोर शोर से जारी हैं। इन हवाले से कश्मीर की मालपीड़ीअ ते भी कुर्बानी जानवरनि की ख़रीदारी लाइ माण्हुनि तरफ़ां जानवरनि जी रेट में इज़ाफ़ो थियण सबब आवाम जा बई हथ मथे ते अची विया आहिनि। इन हवाले से वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मलक बरकत अली। हाँ जी बिल्कुल इंडिया में मौजूद आयूँ कश्मीर मालपीड़ीअ जिंदा ईद उज़ादी जो है चढ़ नज़र ईंदे हुए पूरे दुनिया के अंदर कश्मीर में भी ईद उज़ादी जो है तैयारियों जो है ज़ोर शोर से जो है जारी अचो था इतु जे व्यापारी ख़रीदारी से ॻाल्हि ॿोल कयूं उन्हनि वधीक छा चवणु आहे। सही असां ख़रीदारी कयो भी आहे, असां वापारी हूँ, कराची में माल लियो भी आहे, माशाअल्लाह रेट भी भलो आहे, कराची जो रेट भी भलो आहे, हिते भी असां वरिता आहिनि, ॾिना भी आहिनि, रेट बहितरीन आहिनि। हिन वक़्तु असां जेको आहे ईद उल अज़हा में तक़रीबन 9 ॾींहं पिया आहिनि। असां जेको आहे हिते कश्मीर में जेको आहे त लगातार जेको आहे 7 खां 8 ॾींहं जेकी आहे त पीढ़ी लॻंदी आहे। हिते जेको आहे त ईद उल अज़हा जे सिलसिले में जेको आहे त ख़रीद करण जो जोटो अंदाज़े मुताबिक़ ॾिसूं पिया जेको अॻे साल खां हिन साल जेको माल असांखे पीढ़ी में जेको आहे सस्तो नज़र अचे पियो। सस्तो इन करे नज़र अचे पियो छो जो फसलनि खे रेट न थिया, इन करे माल जेको आहे सस्तो आहे। तक़रीबन 1 लाख खां वेंदे जेको आहे 10 लाख रुपए ते जेको आहे त जेके ढगा आहिनि उहे मिलनि पिया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।